अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांजो मेज़बान एहसान नार जो अॼु ॿी कहाणी खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। पहिरीं कहाणी मसाज तव्हां ॾाढी पसंदि कई, सुठो रिस्पॉन्स ॾिनो। उमेदु आहे त हीअ कहाणी किरड़ी तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। हीअ कहाणी 2013 में मूं मैगज़ीन बज़्म ख़वातीन में शाया कई हुई। हाणे तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। सायरा ॿिनि पारनि जो वक़्तु वॾे आरामदाह सोफ़े ते सुम्ही केलूला करे रही हुई। गर्मियुनि जा ॾींहं हुआ। अली बि स्कूल मां वापसि अची वियो। अलीअ माउ खे चयो त अमी मूंखे उञ लॻी आहे। सायरा जेका कमु चोर हुई हुन पुट खे चयो वञ फ्रीज़ में खीर जो दॿो पियो आहे खणी पी। छाकाणि त अली अञा नंढो सायरा खां वधीक को कमु चोर थी न पियो सघे। काहिल सुस्त डिॼणी सॼो ॾींहुं सुम्हणु मुफ़्त जूं मानियूं खाइण खां अलावा ॼण को ॿियो कमु ई कोन हुउसि। अली जीअं ई बुर्ची खाने जे दरवाज़े ते वियो त साम्हूं दीवार ते किरड़ी वेठी हुई। अली रोंदो डोड़ंदो माउ जे कमरे में उबसाईअ पहुतो ऐं चवणु लॻो, अमी बुर्ची खाने में भला आहे, मां खीर न खणी ईंदुसि। भला जो ॿुधी ॼण सायरा जो साहु निकिरी वियो। हूअ त ॾाढी डिॼणी औरत हुई। हुन कॉललेस फ़ोन हथ में खणी फौरी तौरु पंहिंजे मुड़ुसु ज़ाहिद खे कॉल कई त बुर्ची खाने में भला आहे, असांखे ॾंग हणी वेंदी, वारो कर अचु भला खे ॿार। ज़ाहिद गैर मुल्की वफ़द सां हिकु वॾी मीटिंग में मसरूफ़ हो। उन जी कंपनी हिकु वॾो वापार जो मुआदो करणु पिए चाहियो। ज़ाहिद पंहिंजी ज़ाल खे तसली ॾींदे चयो त घबराइण जी का ॻाल्हि कान्हे, मां ड्राइवर ज़ैन खे मोकिलियां पियो, उहो ॻोठाणो माण्हू आहे, भला खे मारे छॾींदो, मां हिकु आम मीटिंग में मसरूफ़ आहियां। ड्राइवर ज़ैन चयो, सर का ॻाल्हि कान्हे, मां त भला खे 2 सेकंडनि में मारे वठंदुसि। ड्राइवर ज़ैन गाॾी दौड़ाए, पर VIP मूवमेंट जे करे रस्तो बंदि हो। ज़ैन ट्रैफ़िक में फासी पियो। हुन पंहिंजे बॉस खे फ़ोन करे ॿुधाए छॾियो त सर मां रस्ते ते ट्रैफ़िक सिग्नल ते रश में फासी पियो आहियां, जीअं ई मौक़ो मिलियो त मां घर पहुचंदुसि। होॾां सायरा पंहिंजे मुड़ुस खे फ़ोन मथां फ़ोन करे रही हुई। उन जे मुड़ुसु तंग अची फौरी तौरु मददगार नंबर 15 वारनि खे कॉल करे छॾी त मुंहिंजे घर में भला अची वई आहे, मुंहिंजो पुटु ऐं ज़ाल जरगमाल थी विया आहिनि, मां मीटिंग में मसरूफ़ आहियां, उन्हनि जी मदद जे लाइ पहुचो। कॉल अटेंड कंदड़ ग़लतीअ विचां सम्झो त फ़ोन कॉल कंदड़ जी घरवारी ऐं पुट खे भला खाई वई आहे। उन फौरी तौरु रेस्क्यू वारनि खे पहुचण जी हिदायत करे छॾी। 15 पुलिस ऐं रेस्क्यू वारा गॾोगॾु घर जे दरवाज़े ते पहुची विया। एतिरी देरि में ड्राइवर बि पहुची वियो। ड्राइवर जॾहिं घर जे ॿाहिरां पुलिस ऐं एम्बुलेंस खे ॾिठो त हुन बग़ैर पुछा कए पंहिंजे साहब खे कॉल कंदे चयो त साहब तव्हांजे घरवारीअ खे भला खाई वई आहे। ज़ाहिद मरे हां त न बाक़ी छा करे हां। हुन ॾाढी फौरी तौर ते मीटिंग खे ख़ुदाफ़िज़ चयो, गाॾी कढी घर ॾांहुं रफ़्तार पकड़ी। ओचितो हिकु पैनू फ़क़ीर गाॾीअ जे अॻियां अची वियो। उनखे बचाईंदे तेज़ रफ़्तार गाॾी वञी वण सां टकराई ऐं ज़ाहिद ज़ख़्मी थी पियो, बेहोश थी वियो। होॾां घर में रेस्क्यू ऐं पुलिस वारा भला खे ॻोल्हे रहिया हुआ। ज़ाहिद जीअं त हिकु वॾो कारोबारी शख़्सियत हो, हुन जे घर जो बुर्ची खानो बि अहिड़ो साफ़ हो जो केवल बि घुमंदे नज़र अचे। बुर्ची खाने में भला जो त को पाछो बि कोन हो। हिकु किरड़ी हुई जेका दीवार ते वेठी हुई। नंढड़े अलीअ ॾिसी फौरी तरह ते चयो, हीअ भला आहे। होॾां पुलिस वारा हैरान थी विया त किरड़ीअ जे लाइ असांखे घर में घुरायो वियो आहे। सायरा ॾाढे मुआज़रत खाना अंदाज़ में उन्हनि खां माफ़ी घुरंदे चयो त तव्हां तकलीफ़ कई। अञा इहा ॻाल्हि थी रही हुई त पुलिस वारनि जे वाकी टांकीअ ते पैगाम हलणु शुरू थी वियो त सिग्नल जे वेझो हिकु तेज़ रफ़्तार कार खे हादसो पेश आयो आहे, जंहिंमें ज़ाहिद नाले हिकु शख़्स ज़ख़्मी थी पियो आहे। फौरी तौर ते एम्बुलेंस रवानी कई वञे। ड्राइवर ज़ैन सायरा खे ॿुधायो त जॾहिं हुन घर जे ॿाहिरां पुलिस ऐं एम्बुलेंस ॾिठी त हुन फौरी तौर ते पंहिंजे साहब खे फ़ोन करे ॿुधायो त मैडम ऐं अलीअ खे भला खाई वई आहे ऐं घर जे ॿाहिरां पुलिस ऐं एम्बुलेंस बीठी आहे। सायरा जेका पहिरियां ई बुज़दिल डिॼणी हुई, पंहिंजे मुड़ुस जो ज़ख़्मी थियण जो ॿुधी ॾकणु लॻी ऐं ड्राइवर ज़ैन सां पंहिंजे मुड़ुस जी ख़ैर दरख़्त करणु इस्पताल पहुती। नंढड़े ऑपरेशन खां पोइ ज़ाहिद खे बि काफ़ी देरि खां पोइ होश आयो। होॾां गैर मुल्की वफ़द बि हली वियो। कारोबारी डील बि अधूरी रहिजी वई ऐं ज़ाहिद ज़ख़्मी थी पियो। ड्राइवर शर्म विचां फिको मुंहुं करे बीठो। ज़ाहिद पंहिंजे घरवारीअ खे दॿ ॾींदे चयो त वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त तुंहिंजी थोरी गफ़लत लापरवाही हॾ हराम जे करे करोड़नि जी कारोबारी डील रहिजी वई। मां ज़ख़्मी थी पियुसि ऐं बिना कंहिं सबब जे पुलिस ऐं 15 रेस्क्यू वारनि खे घर अचिणो पियो। जेकॾहिं तूं वञी पाण बुर्ची खाने में ॾिसी हां त भला न पर किरड़ी हुई त केतिरो सुठो थिए हां। हिकु मासूम ॿार खे कहिड़ी ख़बर त भला या किरड़ी कहिड़ी थींदी आहे। सायरा ॾाढी शर्मसार थी रही हुई। हुन ज़ाहिद सां वाइदो कयो त आईंदा कॾहिं बि अहिड़ी हरकत न कंदसि। हुन जेको आरामदाह ज़िंदगी ऐं सुस्तीअ काहलीअ जो गिलाफ़ चाढ़े रखियो, उन जो सहारो न वठंदी
ऐं सॼो कमुकार पाण सां अंजाम ॾींदी। ज़ाहिद पंहिंजे पुट अलीअ सां भाकुर पाईंदे चयो त मुंहिंजा पुट घबराइण जी का बि ज़रूरत कोन्हे, अलाह ताला सभु कुझु ठीकु कंदो।